सिंध जे ॿियनि शहरनि जी क़रमपुर बिजाणी में बि जेटीएन न्यूज़ जे सॾ ते 7 डिसंबर ثقافتي ॾींहं जे हवाले सां सिंध जी खुशहाली ऐं अमन घुर्जे जे सिरे हेठि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। ثقافتي ॾींहं जे हवाले सां सहाफ़ी शाहिद हुसैन नसीराणी, सहाफ़ी जावेद उस्मान बिजराणी, कामरेड नादिर बलोच, सलमान जावेद बिजराणी, रहमतुल्लाह सुमरो, ईडी लाशारी, राजेश कुमार, मंसूर चन्ना, रियाज़ शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में क़रमपुर मीडिया सेंटर खां टाउन ऑफिस चौक ताईं ثقافتي रैली कढी वई। रैली में शरीक टोपी ऐं अजरक कोडियल अॻवाननि, कारकुन, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि सिंधी सक़ाफ़त ज़िंदाबाद, टोपी अजरक ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा पिणु लॻाया। हर तरफ़ सॼो शहर सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। टोपी ऐं अजरक जे तिजलनि माहौल खे मोहे छॾियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेटीएन न्यूज़।